दोस्तों फौजिया सुमरो जो ही वॉल्यूम आहे 435। एक ज़बरदस्त पेशकश है MRC प्रोडक्शन जी। तव्हांखे ॿुधायूं त हिन जा ज़बरदस्त गीत आहिनि जेके दर्स मजीद बिलाल ओठो जी शाइरी, खान मोहम्मद जी शाइरी ऐं तमामु बहितरीन शाइर जेके आहिनि उन्हनि जी शाइरी आहे। तमामु बहितरीन एल्बम आहे मुंहिंजी दिल जा जानी। ऐं एल्बम जो टाइटल है ख़बर हाणे पवंदई, जुदाई करीं थो ख़बर हाणे पवंदई। ऐं ही मौसीकार है शाह नवाज़ रिकॉर्डिंग, गुलाम हुसैन तरबियत, पेशकश गुल हसन खट्टी। ऐं एल्बम 1997 में रिलीज़ है। दोस्तों हिन एल्बम में काफ़ी भलियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं भला भला शाइर आहिनि जिन्हनि जी इश्किया शाइरी है, ज़बरदस्त शाइरी है। इंशाल्लाह अव्हांखे जेके भी फौजिया जा एल्बम आहिनि सभु एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं इंशाल्लाह, ऐं उन्हनि जी तारीख़ ऐं उन्हनि में कहिड़ा कहिड़ा गीतनि कहिड़नि शाइरनि गीत ॾिना आहिनि फौजिया खे, उहे सभु ॿुधाईंदासीं। ऐं जेकॾहिं अव्हांखे ही प्रोग्राम पसंदि अचे त लाइक ज़रूरु कंदा। ऐं प्रोग्राम जो ख़ासि मक़सदु तव्हांखे ॿुधायां त दोस्त कोई काफ़ी दोस्त आहिनि अहिड़ा जेके कलाम ॻोल्हींदा रहंदा आहिनि, सर्च कंदा रहंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे हिन जो कलाम आहे ॾिसो, हाणे ख़बर हाणे पवंदई। ठीकु आहे, इहो कलाम कंहिं दोस्त ॿुधो आहे, उनखे ई वणी वियो आहे कलाम। हाणे उहो दोस्त चाहे थो त मां इन एल्बम जा ॿिया बि कलाम ॻोल्हियां। ठीकु आहे, सो इन हवाले सां माना ही कमु रखियो आहे असां त हिन में एल्बम जा जेके भी कलाम आहिनि उहे सभु तव्हांखे वाए वास ॿुधाईंदासीं, जीअं तव्हांखे यूट्यूब ते सर्चिंग करण में ऐं यूट्यूब तां कलाम ॻोल्हण में काई ॾुखियाई न थिए। तो ही 435 वॉल्यूम आहे ऐं 1997 जो रिलीज़ आहे। ऐं हिन में कहिड़ा कलाम आहिनि उहे सभु ॿुधाईंदुमि, ऐं फौजिया जा जेके भी MRC में आहिनि उहे सभु तव्हांखे ॿुधाईंदासीं। ऐं जेके नाज़ प्रोडक्शन में आहिनि उहे बि तव्हांखे सभु ॿुधाईंदासीं। थर प्रोडक्शन में जेके भी आहिनि उहे बि सभु तव्हांखे ॿुधाईंदासीं। मतिलबु जेके भी फौजिया जा आयल आहिनि एल्बम उहे सभु तव्हांखे वाए वास ॿुधाईंदासीं। सो प्रोग्राम आहे ख़ासि इहो। ऐं हिन जो पहिरियों कलाम आहे न को पिरीं खतड़ो थो लिखी। ही बिलाल ओठो जी शाइरी आहे, ज़बरदस्त कलाम आहे। उनखां पोइ आहे सभु हीला हलाया अथमि यार खे परचाइण लाइ। ऐं उनखां पोइ कलाम आहे सभु हीला हलाया अथमि, इहो शाइर आहे अफ़ज़ल सोलंकी साहब। ऐं उनखां पोइ कलाम आहे हाजी वाहिद जो कलाम आहे, मुंहिंजी दिल जा जानी किथे हलियो वएं, मुंहिंजी दिल जा जानी किथे हलियो वएं। हिन कलाम में तमामु बहितरीन आवाज़ आहे फौजिया जो, दर्दनाक। ऐं उनखां पोइ आहे वरी बिलाल ओठो जी शाइरी, छो थो घुराई साथी, छो थो घुराई साथी। हिन में भी तमामु बहितरीन गायकी आहे फौजिया जी। ऐं उनखां पोइ आहे कलाम पिरीं पाण आहीं। ऐं उनखां पोइ आहे कलाम कहिड़ी ख़बर तूं करीं थो जुदाई, कहिड़ी ख़बर तूं करीं थो जुदाई। उनखां पोइ कलाम आहे छिनी दिल छॾी विया, छिनी दिल छॾे विया। इहो कलाम आहे अली मोहम्मद जो। ऐं उनखां पोइ कलाम आहे मोहम्मद गुल लासी जो, लॻिया तो सां दिल मुंहिंजी लॻिया तो सां। उनखां पोइ आहे आख़िरी कलाम छिनी तो यारी ख़बर हाणे पवंदई, छिनी तो यारी हाणे ख़बर पवंदई। ऐं हीउ एल्बम हिते कंप्लीट थी चुको आहे। ऐं दोस्त जंहिंखे भी मिसाल ही कमु वणियो हुजे त लाइक करे, चैनल खे सब्सक्राइब करे ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं शेयर करे।